तव्हां टिनि इलेक्शन में धांधली कई आहे, तव्हां धांधली जी पैदावार बूथ पॉलिश करे पैसा ॾेई ख़ुशामदूं करे जनता खे खटाइबो आहे। मूंखे तव्हां कीअं ऑर्डिनेंस कढियो 6 केनालनि जो, 2 केनाल कढण न ॾिना मुशरफ जे टाइम में, कालाबाज़ी जी मुखालफ़त आई, ये बर्बादी कई आहे तव्हां सिंध सॼे में। किथे आहे वाटर सप्लाई, किथे आहे पाणी, किथे आहिनि खाटियूं, अस्पताल में दवा नथी मिले, वैक्सीनेशन उहा बि कान थी मिले, कुतनि जी वैक्सीनेशन मिले, अस्पताल में दवा ॾियो, इन पुराणी अस्पताल खे छो था बंदि कयो? तव्हां हिते कब्ज़ो करणु था चाहियो, ऐं इहो कब्ज़ो असां करणु मां पाण वेंदुसि अची हिते हिते रोड ब्लॉक कंदुसि, गोरख ते बिजली मूं पहुचाई, तव्हां इहे केनाल कढी छॾींदव, असां बसि करे केनाल निकिता त गुडू शक्कर सुकियल हूंदव। एस पी साहिब खे अरे छा आहे मूंखे ख़बर न, माना तुरूं माली साहिब खे दादी चौक ते कर त मूंखे जी यादि थिए, जी नौकिरी बि खपे थी, चौकीदारी बि खपे थी, पटेवाली बि खपे थी। दादू ज़िले जी जेका कंडीशन आहे हिते, जेका तव्हां अमन अमान ॾिसो त धाड़ियल चोर लुच फंगा माण्हू सभई जेको खुलियाम बदमाशियूं सरियाम बीठा था कनि, फुरजनि पिया, हथियार फिटा कयो, पब्लिक में असांखे ॾियो, असांखे जे हवाले कयो त इहो हथियार असांजे हवाले कयो, असां था चोरनि सां मुंहुं वटि कयूं, असां था वञी चोरनि खे जेको मुंहुं ॾेई ग़रीबनि खे तहफ़ुज़ था ॾियूं। सिधे माण्हुनि ते जेके हक़ घुरनि था उन्हनि जे मथां केस, FIR, दहशतगर्दी जा केस, ATC जा केस कढी उनखे जेको सो मोकिलियो थो वञे, उन्हनि खे परेशान कयो थो वञे त बाबा को हक़ न घुरे। उन खां पोइ हिते जेके हालात आहिनि अस्पतालनि जा इहे हाल आहिनि त किथे का दवा कान थी मिले, म्यूनिसिपल में का सफ़ाई कोन्हे, का वॾनि माण्हुनि जा कानून ठहिया आहिनि, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनी कोन आहिनि, असांखे लुटियो फुरियो। हिन माण्हूअ खे कॾहिं न खटियो अथई, हे इलेक्टोरल कॉलेज जो माण्हू कोन्हे, ऐं हिकिड़ी वॾी पार्टी जेका आहे उन जे ख़िलाफ़ तनक़ीद थो करे। कहिड़ी इलेक्टोरल कॉलेज आहे? तव्हां 3 इलेक्शन में धांधली कई आहे, तव्हां धांधली जी पैदावार आहियो, तव्हां धांधली करे खटियो आहे, तव्हां बूट पॉलिश करे पैसा ॾेई ख़ुशामदूं करे जनता खे खटाइबो आहे। मूंखे ख़बर आहे हिन वॾी पार्टी ते कब्ज़ो थियो आहे। आई एम मेकिंग इट वेरी क्लियर टुडे, इहा बेनज़ीर ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पार्टी हुई जेका हाणे न आहे। 80% उहे माण्हू आहिनि, 85% उहे माण्हू आहिनि जिन खे न भुट्टो साहिबु तस्लीम करे आहे, न बेनज़ीर तस्लीम करे आहे, जिन खे तव्हां हाणे साहिबु इक़्तिदार बनायो आहे। अड़े तव्हां 47 जी फॉर्म जी पैदावार आहियो, रबड़ स्टैम्प आहियो, तव्हां पास था कयो ऑर्डिनेंसिस ऐं कानून था ठाहियो, तव्हांखे हक़ ई न आहे कानून साज़ी करण जो। असां हिन असेंबली खे नथा मञूं, धांधली जी पैदावार असेंबली आहे। कहिड़ा कहिड़ा माण्हू विया आहिनि धांधली करे खटराए, मूंखां केरु खटियो आहे जंहिंखे 5000 वोट में कोन मिलंदा, ॿी बजे ताईं असां खटियो, पोइ रिज़ल्टूं मटाए छॾियो। 3 दफ़ा असां ईअं कयो अथऊं। तव्हां पाण खे सम्झो जमहूरियत पसंदि आहियो, तव्हां जमहूरियत पसंदि हुजो आहे त पोइ ऑर्डिनेंसिस कढो आहे। कहिड़ी ज़रूरत हुई जॾहिं असेंबली हुयूं, सेनेट हुई, त तव्हां कीअं ऑर्डिनेंस कढियो 6 केनालनि जो? सदर साहिबु कीअं सही कई? ज़रदारी साहिबु, मां पुछणु थो चाहियां हुन खां। असां 2 केनाल कढण न ॾिना मुशरफ जे टाइम में, कालाबाज़ी जी मुखालफ़त कईसीं। तव्हां 6 केनाल कढण खां पोइ बि चओ था सिंध खे पाणी मिलंदो, ऐं पाण खे तव्हां सम्झो था वॾी पार्टी, इलेक्टोरल कॉलेज। कहिड़ो कॉलेज आहे तव्हांजो? तव्हांजो धांधली जो कॉलेज आहे, तव्हांजो करप्शन जो कॉलेज आहे, तव्हांजो हड़पशन जो कॉलेज आहे। इहो कॉलेज आहे? कहिड़ी हालत आहे सॼी सिंध जी? तबाही ऐं बर्बादी कई आहे तव्हां सिंध सॼे में। तव्हांखे अलाह साईं जो ख़ौफ़ कोन्हे? यतीमनि, मज़लूमनि, ग़रीबनि जा पैसा तव्हां गॾु करे ऐं हुकूमतूं था वठो, सॼी सिंध खे तव्हां बंजर बनाए छॾियो आहे। किथे आहे वाटर सप्लाई, किथे आहे पाणी, किथे आहिनि खाटियूं, अस्पताल में दवा नथी मिले, उहो बि तव्हां खपाए था छॾियो। स्नेक वैक्सीनेशन उहा बि कान थी मिले, कुतनि जी वैक्सीनेशन बि नथी मिले। जेका शइ अची थी सां खपी थी वञे, ऐं पोइ तव्हां पाण खे सम्झो वॾा जंहिं ॾींहुं तव्हांजी हुकूमत वञे न, जेके सरपरस्ती कनि था, त पोइ बीजो इलेक्शन में मां ॾिसां त 10 वोट 10 सीटूं खणी ॾेखारिजो मूंखे। मां त सभिनी खे सुञाणा थो बाबा, एतिरो कयो जेको वरी पोइ बर्दाश्त करे सघो। कहिड़ी हालत आहे हिते अस्पतालुनि जी? कहिड़ी हालत आहे? आशिक़ ते ATC जा केस, न्याज़ साहिब ते ATC जा केस, मुंहिंजे जेके दोस्त वेठा आहिनि हिते, सभु कंहिंजा नाला वठां, सभिनी ते ATC जा केस। छो जो ही चए थो त शहर खे सहूलियत ॾियो, अस्पताल में दवा ॾियो, इन पुराणी अस्पताल खे छो था बंदि कयो? मूंखे ख़बर न आहे छो तव्हां हिते कब्ज़ो करणु था चाहियो, ऐं इहो कब्ज़ो असां करणु न ॾींदासीं। मूंखे ज़रूरत पई त मां पाण वेंदुसि अची हिते हिते रोड ब्लॉक कंदुसि। माण्हुनि जी प्रॉपर्टी आहे, असांजी प्रॉपर्टी आहे, तव्हांजी प्रॉपर्टी कान्हे जो तव्हां हिते कब्ज़ा कयो। मुंहिंजे वक़्त में का ॿुधायो, को साबित करे असां ते? हिकिड़े साहिब मिड़ई कुझु ॻाल्हियूं कयूं,
ऐं पंहिंजे लाइ मां कुझु नथो ॿुधायां, पर मुंहिंजियूं सभु निशानियूं अथनि, गिरडूं मुंहिंजियूं ॾिनल आहिनि। गोरख ते बिजली मूं पहुचाई आहे, वाही पांदी जी, फरीदाबाद, मेरठ, सीता, भान। तव्हां हिकिड़ी त ॿुधायो न, गिरडू स्टेशन, रोड, रस्ता, स्कूल, 650 बिजली ॾिनी आहे ॻोठनि खे मूं, कच्छ ताईं, पोठे ताईं पहुचाईसीं बिजली, वेठो आहे इमदाद। कहिड़ी क़िस्म जी हिते रुगो करप्शन आहे। जंहिं डिपार्टमेंट में वञो, जिते वञो, फर्द कढाइण वञो त नथो निकिरे, जो पैसा ॾियो, काटी कान थी थिए। जेका शइ हड़ पिछन में चओ तितर गुंदीअ में, इहा गुंदी फाड़ींदासीं, इहे तितर बि कढंदासीं। अचण वारनि ॾींहंनि में तव्हांजो एहतिसाब थींदो। ऐं ॿियो, असां नज़रियाती जंग पिया था कयूं। ॿियो, असांजी का ज़ाती मुखालफ़त कान्हे कंहिंसां, को ज़ाती दुश्मनी आहे। नज़रियाती जंग था कयूं, अलाह साईं असांजी मदद कंदो। इनशाला चंद महीननि में हिननि जूं हुकूमतूं ख़तमु थींदियूं, हिननि सां एहतिसाब थींदो। मुंहिंजो पूरो यकीन ऐं ईमान आहे त अलाह साईं इहो असांखे इनशाला करे ॾेखारींदो। उन सां गॾु कैनाल, तव्हां इहे कैनाल कढी छॾींदव, असां बसि करे वेही कंदासीं। माण्हुनि जो मसइलो आहे। मां सिंध जे माण्हुनि खे पैगाम ॾियणु थो चाहियां त जेकॾहिं इहे 6 कैनाल निकिता त गुडू शक्कर सुकल हूंदव, पोइ मूंखे न चइजो। 9 तारीख़ मूं वटि आहे GDA जो ऐं कैनालनि जे ख़िलाफ़ असां जलसो कयो आहे। 9 तारीख़ मां सभिनी दोस्तनि खे, सॼे ज़िले खे, सॼी सिंध खे दावत थो ॾियां, अचो अची शामिल थियो। असांजो हक़ु आहे इहो बुनियादी। ऑर्डिनेंस कीअं कढियो आहे तव्हां सदर साहिबु? तव्हां घुरायो आहे न स्टेक होल्डर्स खे, उन खां पुछो आहे स्टेक होल्डर्स खां। असांजो 1942 में जेका मीटिंग थी, हुन में रेज़ोल्यूशन पास थियल हो त सिंध जे NOC, उन जी परमिशन खां सवाइ न को बैरेज ठहंदी, न कैनाल ठहंदो। तव्हां कंहिंखे घुरायो? तव्हां अपोजिशन खे घुरायो आहे, पंहिंजी पार्टी जे माण्हुनि खे घुरायो आहे, CCI जी मीटिंग कयो आहे। हे छा आहे? हे जमहूरियत आहे? कोर्टुनि खे बंदि करे छॾियो अथव, कोर्टुनि खे ताला लॻा पिया आहिनि। जाॾे वञो ताॾे को आवाज़ कंहिंजो ॿुधण में लाइ तयारु न आहे माण्हू। इहो घणा ॾींहं कोन हलंदो, इहो ज़ुल्म ज़्यादती ख़तमु थींदी। ऐं इनशाला अंदरि ई राति जेका बगड़नि जी राति आहे, उन में ॾींहुं जेको थींदो सुबुह जो, उहो सही माण्हुनि जी हुकूमत हूंदी। इनशाला असांजी हुकूमत जी असां ख़िदमत कंदासीं माण्हुनि जी। ऐं अमन अमान जी हालत पाण तव्हांजे साम्हूं आहे। SP साहब खे अलाए छा आहे, मूंखे ख़बर नथी पए, सम्झणु खपे। चोरियूं, धाड़ा, फुरूं, पोइ फायरिंग करे हुन खोसे खे त मारे विया। रोज़ अलाए 15-17 आशिक़ ॿुधाए थो त मोटरसाइकिलूं चोरी थियूं वञनि। मेहड़ में अलॻि आहे, थड़ी मोहबत मां कल्ह वियो आहियां राधण, उते माण्हुनि जी अलॻि शिकायत आहे। मां बि त रहियो आहियां न चीफ मिनिस्टर, फेडरल मिनिस्टर। ॿुधायो, अचो मूंसां वेही दादू ऐं कयो न हिकिड़ो जलसो करे न। जमाली साहब खे बि चयो त दादू चौक ते कर, त तोखे कुझु यादि बि अची वेंदियूं ॻाल्हियूं पुराणियूं। अचनि मूंसां गॾिजी कनि, अचनि। मां ग़लति आहियां या उहो ग़लति आहे? सॼी सिंध खे बर्बादु कयो अथव, दादू खे बर्बादु करे छॾियो आहे तव्हां। वरी चओ था असां जमहूरियत पसंदि। तव्हां जमहूरियत पसंदि आहियो? हुजे हा वॾो भुटो या बेनज़ीर त तव्हां हुजो हा, तव्हांजो वजूद न हुजे हा। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, असां ख़ौफ़ज़दा न आहियूं ऐं मायूस बि न आहियूं। तव्हां ITC जा कलम था आणो, ज़मीनुनि ते कब्ज़ा था करायो, असांजे बेगुनाह माण्हुनि ते FIR दाख़िल था कयो, 10-10 मोबाइल था मोकिलियो। तव्हां फार्मी कुकड़ आहियो, तव्हांखे हुकूमत करणु नथी अचे। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हुकूमत कीअं कबी आहे। असां हमेशह शराफ़त सां रहिया आहियूं, हमेशह असां शराफ़त जी सियासत कई आहे। पर हाणे तव्हां असांखे मजबूर कयो आहे त इहो शराफ़त जो जुबो लाहियो। माण्हुनि जे लाइ असांखे इहो लाहिणो पवंदो ऐं एहतिसाब थींदो। हे कॾो आया आहिनि एतिरा बंगला, घर, जाॾे वञो कचनि बंगलनि में वञी दुआऊं घुरंदासीं। रस मोहम्मद बख़्श जमाली गुज़ारे वियो, स्कूल में दुआ घुरी मां वञी। हे कॾो आया आहिनि एतिरा महल महलात? हिन ग़रीबनि, यतीमनि, मज़लूमनि जा पैसा। हाणे चाहे म्यूनिसिपल कमेटी या डिस्ट्रिक्ट काउंसिल्स आहिनि, उहे काॾे था वञनि पैसा? अयाशियुनि में, ज़ाती ख़र्चनि में, गाॾियुनि वठण में। ख़ुदा जी सरकार आहे, हिते बि थींदो, उते त हाणे छा थींदो उहो त हाणे मां नथो चई सघां। हिते एहतिसाब तव्हां सां कंदासीं हिकु हिकु शइ जो। पाकिस्तान ठाहिण वारा वीचारा जेके आहिनि, लिखंदा था वतन, जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, जिन पाकिस्तान में भरपूर जदोजहद कई, हिसो वरितो, उन्हनि जी हालत इहा आहे, उहे लिखंदा था वतन। ऐं चोर, बदमाश, ठग, करप्ट
इक़्तिदार में वेठा आहिनि। इहो क़ाइदे आज़म इहो ख़्वाबु ॾिठो हिन पाकिस्तान जो। असांखे हाली तव्हांखे इहे ॻाल्हियूं नथियूं वणनि, पोइ तव्हांखे यादि ईंदो इहे सभु शइ त ग़लति कयोसीं। जनरल मुशरफ परवेज़ खे मां 2-3 मशवरा ॾिना। हिकिड़ो इहो ॾिनोमांसि त बाबा कालाबाग डैम न ठाहे, ॿियो इहो त एनआरओ न ॾे। पोइ जॾहिं वञण वारो त घुराईं त हाणे छा कयां? मां चयो हाणे सभु कुझु ख़तमु थी वियो, हाणे छा कंदो? अहिड़ो कमु न कयो जंहिंमें मुल्क खे कमज़ोर कयो ऐं मुल्क जी हालात। मेरिट किथे आहे? पब्लिक सर्विस कमीशन में करोड़ रुपया वठनि था, तंहिंखां पोइ नौकिरी था ॾियनि। त कुझु अहसासु आहे तव्हांखे? असां बि CM रहिया आहियूं, असां लाइ को ॿुधाए? ASI जी नौकिरी बि खपे थी, चौकीदारी बि खपे थी, पटेवाली बि खपे थी। हुन में वञो लोकल गवर्नमेंट में त उते त 1.25 करोड़ रुपया ॾियो, अलाए कहिड़ो ऑफिसर करे रखनि था। पब्लिक सर्विस कमीशन हर अदारे खे तव्हां तबाह कयो आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, जंहिं नमूने सां तव्हां अदारे खे तबाह कयो आहे, अहिड़े नमूने सां तव्हांजी तबाही थींदी। कुदरत जो कानून आहे। जेको कानून ठाहींदो आहे ॿियनि जे लाइ, उहो उन में पाण फासंदो आहे। मां इहो थो चवां त मुल्क जे हालात खे पेश नज़र रखंदे डॉलर किथे आहे? पाउंड किथे आहे? 390 रुपया 95 रुपया डॉलर नथो मिले। पाउंड जेको आहे उनजी 370 अलाए 75 रुपए में पाउंड थो मिले। अफ़गानिस्तान में 86 रुपए में पाउंड आहे। बांग्लादेश में 85 रुपए में डॉलर आहे। उते बि डॉलर आहे 86 रुपए में। इंडिया में 84 रुपए में डॉलर आहे। असां काॾे पिया था वञूं? कहिड़ी तरफ़ पिया था वञूं? मुहिशत तबाह, महांगाई एतिरी आहे जो ग़रीब माण्हू पंहिंजो गुज़ारो नथो करे सघे। माण्हू ख़ुदकशियूं था कनि। हिकिड़ो मज़दूर दाल घणे थी मिले? टमाटा 250 रुपया, दाल 300 रुपया, खंडु 400 रुपया, अटो 500-600 रुपया। काॾो माण्हू गुज़ारो कंदो? ख़ुदा रा, पाण खे जमहूरियत पसंदि न सम्झो। इहे बादशाहतूं असां ख़तमु थींदे ॾिठियूं आहिनि। इहे डिक्टेटर विया त वरी पोइ ईंदा ई कोन्हनि।